गुंडागर्दी बंद कयो, गुंडागर्दी बंद कयो, शहीद अजमल सावंत जे कातलन खे गिरफ्तार कयो, शहीद अजमल सावंत जे कातलन खे गिरफ्तार कयो। नाज़रीन, ख़बर आहे कंदकोड़ मां। कंदकोड़ में शहीद अजमल सावंत जे कातलनि जी गिरफ़्तारी सिंध ते हथरादू मड़ियल क़बीलाई दहशतगर्दी ख़िलाफ़ जीअं सिंध महाज़ पारां पार्टी चेयरमैन रियाज़ अली चांडियो, नवाज़ शाह भाॾाई, शहीद जे मामे उबैदुल्ला सावंत, एडवोकेट फ़ताह तेगाणी, कमाल मर, नज़ीर शेख, घायल सिंधी, असदुल्ला सुमरो, सलीम हाजाणी जी अॻुवाणी में घंटाघर खां प्रेस क्लब ताईं अमन मार्च। चीफ जस्टिस के पाण मुरादो नोटिस वठण जी अपील, शहीद अजमल सावंत जा कातिल गिरफ़्तार करण जो मुतालबो, क़बीलाई दहशतगर्दी में सगारियूं धुरियूं ऐं पीपल्स पार्टी मुलविस करार। कंदकोड़ समेत पूरी सिंध जी बिरादरियुनि खे समूरा खूनी ऐं क़बीलाई तकरार ख़त्म करे पाण में ठाह करण जी अपील। इन ॾिस में मेड़ मिंत काफ़िला वठी वञण जो बि ऐलान। ईद खां पोइ शहीद अजमल जे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं क़बीलाई दहशतगर्दी ख़िलाफ़ तहरीक हलाई वेंदी। मिल ॼाण मूजिबि कुझु ॾींहं अॻु टारगेट करे शहीद कयल प्रोफेसर अजमल सावंत खे इंसाफ़ ॾियण ऐं सिंध मथां हथ सां मुसलत कयल क़बीलाई दहशतगर्दी ख़िलाफ़ जीअं सिंध महाज़ तरफ़ां कंदकोड़ में घंटाघर खां प्रेस क्लब ताईं निटण उस में 4 कलाक अमन मार्च कयो वियो। इन मौक़े ते मार्च खे ख़िताब कंदे जीअं सिंध महाज़ चेयरमैन रियाज़ अली चांडियो चयो त अजमल सावंत बाशऊर फ़र्द हो, हुन जे घर जो कंहिं बि क़बीलाई झेड़े सां वास्तो न हो। हिकु साज़िश तहत खेसि टारगेट करे मौत जो निशानो बणायो, जंहिंसां सिंध हिकिड़े आलिम खां महरूम थी वई। सिंध में बिरादरी झेड़ा न आहिनि, सॼी हथरादू रिथा आहे, जंहिंजी सरकारी पुष्टपिनाई करे रही आहे। सरकार ॾोहारनि खे हथियार ॾेई हिते मुसलत कयो आहे। सिंध जा उतरियां ज़िला बदअमनी जी दोज़ख में सड़ी रहिया आहिनि। असांजे क़ौमी ऐं इल्मी ओसर खे धकु हणी ज़िंदगी जाम कई वई आहे। 10 अप्रैल ते पार्लियामेंट में आइन ते भाषण ॾींदड़ आसिफ ज़रदारी ॿुधाए त सिंध में गुज़िरियल 15 सालनि खां हू करप्शन, धाड़ेल इंडस्ट्री, लुटमार ऐं ज़ुल्म जो निज़ाम हू कहिड़े आइन तहत हलाए रहियो आहे। सिंध में संदसि हुकूमत आइन ऐं कानून ते अमल छो नथी कराए, जिते समूरा इंसानी हक़ मुअतल इंसानी आज़ादियुनि ते बंदिश आहे, जिते सिंध जो नौजवान नसुल बुख, ज़िलत ऐं बेरोज़गारी जे आड़ाह में तड़पी रहियो आहे। हुन चयो त सिंध पुलिस फोर्स 1,30,000 जॾहिं त रेंजर्स लॻभॻि 1 लख आहे, जिन ते अमन अमान जे नाले ते सालियाना 154 अरब रुपया बजट जा ख़र्च थियनि था। रेंजर्स अवामी ख़ज़ानो लुटाए रही आहे, पर सिंध में ॾींहं ॾिठे जो धाड़ेल अगवा इंडस्ट्रीज़ पिया हलाइनि। संदन वार बि विंगो न थिए थो। असीं सम्झूं था त दहशतगर्दी पोयां आसिफ ज़रदारी, बिलावल भुट्टो ऐं सिंध हुकूमत बीठल आहे, जन पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि खे माण्हू मारण जो लाइसेंस ॾेई छॾियो आहे। इन मौक़े ते अमन मार्च खे ख़िताब कंदे जीअं सिंध महाज़ जे वाइस चेयरमैन नवाज़ शाह भाॾाई चयो त सवात ऐं मुनीर में रियासत तालिबान ख़त्म करे सघे थी। कचे जा धाड़ेल एतिरा ताक़तवर आहिनि जो संदन ख़ात्मो नथो थिए। ॿुधायो वञे त धाड़ेलनि खे जदीद हथियार केरु थो पहुचाए। शहीद अजमल सावंत जे क़त्ल में बासर मुलविज़ आहे। ताक़तवर धुरियूं बाशऊर माण्हुनि खे माराए बिरादरनि जे नौजवाननि खे क्लाशन कोफ ॾेई रहिया आहिनि त जीअं हिते मुस्तक़िल रत जी रांदि जारी रहे। सिंध जो अमन प्लानिंग तहत खसियो वियो आहे। असीं अमन कराइण ईद खां पोइ सभिनी धुरियुनि वटि मेड़ मिंत काफ़िला वठी वेंदासीं। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो जीडीन वेब न्यूज़ कंदकोड़। सतो नगर खां कश्मीर ताईं ऐं जंगलबाद ऐं उमावड़े ताईं इहो एहतजाज आहे त अजमल शहीद जा कातिल गिरफ़्तार कयो।